दोस्तों काफ़ी माण्हू रोज़ो भी रखंदा, रोज़े रखण खां बाद में ही हिकु अहिड़ी ग़लती कंदा आहिनि, उन ग़लतीअ जे करे उन्हनि माण्हुनि जो रोज़ो बि ख़तमु थी वेंदो आहे ऐं अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि ते नाराज़ थी वेंदो आहे। जॾहिं खां पोइ माण्हुनि जी ज़िंदगी में मोबाइल फ़ोन आया आहिनि उन्हनि खां बाद माण्हू वधीक हीअ ग़लती कंदा आहिनि रोज़े में। आख़िर उहा कहिड़ी ग़लती आहे जो माण्हुनि जो रोज़ो बि ख़तमु करे छॾे थी ऐं अल्लाह ताला उन माण्हुनि खां नाराज़ थी वेंदो आहे। असांजे प्यारे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेके माण्हू रोज़ो बि रखनि था, रोज़े रखण खां बाद में कूड़ था ॻाल्हाइनि, उन रोज़े जी अलाह खे का ज़रूरत न आहे। सिर्फ़ु बुख ऐं उन बर्दाश्त करण खां सवाइ उहो माण्हू कुझु हासिलु न करे सघंदा। ऐं अॼुकल्ह तव्हां ॾिसो काफ़ी माण्हू रोज़ो रखी कारोबार कंदा आहिनि, उन में माण्हुनि खां कूड़ ॻाल्हाइजी वेंदो। जॾहिं बि माण्हू कारोबार वारो रोज़ो रखे थो, उन ज़हन में इहा ॻाल्हि रखो त कूड़ न आहे ॻाल्हाइणो। कूड़ ॻाल्हाइण सां रोज़ो ख़तमु थी वेंदो, उन रोज़े जी अलाह खे का ज़रूरत न आहे। सिर्फ़ु बुख उन माण्हू बर्दाश्त कंदो, ॿियो उनखे कुझु हासिलु कोन्ह थींदो। ऐं मोबाइल फ़ोन माण्हुनि जी ज़िंदगी में आया आहिनि, उन्हनि खां पोइ माण्हू मोबाइल फ़ोन ते वधीक कूड़ ॻाल्हाईंदा। छो की काल अची वेंदी आहे, कमल थींदा सीसे वेठा आहियूं, वेठा ॻोठ हूंदा आहिनि, उनजे करे कूड़ ॻाल्हाइजी वेंदो मोबाइल फ़ोन जे करे। जॾहिं खां पोइ मोबाइल फ़ोन आयो उन खां बाद माण्हू वधीक कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। रोज़े रखण खां बाद में कूड़ न आहे ॻाल्हाइणो, सिर्फ़ु बुख उन बर्दाश्त करणु रोज़ो न आहे। कूड़ न आहे ॻाल्हाइणो, गंदियूं शयूं न आहे ॾिसणो। हाणे मोबाइल फ़ोन ॾिसण में हाणे माण्हू ॾिसंदा आहिनि, मोबाइल फ़ोन में ड्रामा ॾिसंदा आहिनि, क्रिकेट ॾिसंदा आहिनि, कोई अहिड़ा विडिया गंदा अची वेंदा, तंहिंजे करे मुंहिंजो रोज़ो ख़तमु थी वेंदो। तंहिंजे करे मोबाइल फ़ोन साइड ते रखी छॾियो, रोज़ो रखो था त सिर्फ़ु अलाह जी इबादत में गुज़ारियो। ऐं दोस्तों इन वीडियो खे सवाब जी नियत सां पंहिंजे दोस्तनि पंहिंजे भाइरनि में वधीक शेयर कजो त हीअ मालूमात माण्हुनि ताईं पहुचणु लाज़मी आहे। हिकु ॿिए वीडियो ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।